अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह जा प्यारो, जन्नत जा हक़दारो। रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हां सभिनीनि जे घर वारनि जे मथां रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए। आमीन या रब्बुल अर्शिल अज़ीम। अल्लाह जा अरबे खरबे एहसाननि जो अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम मुंहिंजे इंसान खे बे सुबुह उथण जी भी कुवत अता कई, अल्हम्दुलिल्लाह, ऐं ज़िंदा रखी, अल्हम्दुलिल्लाह। मौत मोलत ननी आ, ख़बर न आहे मता अॼु जो ॾींहुं आख़िरी हुजे, छो न रब पाक जी नमाज़नि में सजदा करे अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठो। दोस्तो, कोशिश कंदा कयो हर ॾींहं खे ईअं सम्झो मता मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हुजे। नमाज़ खे पाबंदी सां पढ़ंदा कयो। नमाज़ खे जेको इंसान पाबंदी सां पढ़ंदो, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम उनखे हर मुश्किलातुनि खां आज़ाद थो करे। मुंहिंजो रब आहे त सभु आहे। जी हाणे निंड मां उथिया आहियो, चओ अल्हम्दुलिल्लाह या रब्बुल अर्शिल अज़ीम, अल्हम्दुलिल्लाह। हर सुबुह पंहिंजी का न का ख़ुशख़बरी ॾींदो आहे। यादि रखो मोमिनो इंसानो, अल्लाह उन्हनि इंसाननि सां घणो ख़ुशि हूंदो आहे जेके रब ॾे, रब जी बारगाह में लड़ी अची ऐं सजदा था कनि। अल्लाह उन्हनि सां बि ख़ुशि हूंदो आहे जेके रब ॾे लड़ी वञण जे बदिले शैतानगिरियूं था कनि। काफ़ी इंसान अहिड़ा बि आहिनि जेके अल्लाह ॾे लड़ी बि ईंदा आहिनि त बि शैतानगिरियूं कंदा आहिनि, टाप जा हरामी हूंदा आहिनि। बहरहाल मां उन्हनि खे इहो पैगाम ॾींदुमि, जा नमाज़ पढ़ जा शैतानगिरी वारा कम कर। जेकॾहिं नमाज़ पढ़े थो त शैतानगिरी वारा कम न कर। ख़ुदा जो कसम, इहो मोमिन इंसान खे नथो जुगाए। बसि रुगो दाढ़ी रखण ते ज़ोर आहे। मां सभिनी खे कोन थो चवां त बतारी पेरस क्लब ते वञी तव्हां मुला रड़ियूं कयो। बहरहाल मां काफ़ी दाढ़ी वारनि खे ॾिठो आहे जेके घणा गुनाह जा कम था कनि। अल्लाह उन्हनि खे हिदायत ॾींदो, उन्हनि सां गॾु मूंखे बि हिदायत ॾींदो। आमीन या रब्बुल अर्शिल अज़ीम।